नाज़रीन, धरती टीवी पारा ऐलानियल सकाफती ॾियारे बाबति हिंगोर जा गवर्नमेंट मिडिल स्कूल बंगल खान चाक में पुरबकार तकरीब कोठाई वई। इन हवाले से ॾिसूं था हिंगोर जा मां शमसुद्दीन राजभर जी ये रिपोर्ट। टीवी नेटवर्क सब मीडिया ग्रुप पारा टे डिसंबर एडियल सकाफती ॾियारे जे सिलसिले में हिंगोर जा उन भर पासे में सकाफती तैयारियों उरूज ते पहुतल आहिनि। धरती टीवी नेटवर्क के सदे गवर्नमेंट मिडिल स्कूल बंगल खान चांग में सकाफती पुरवकार तकरीब थी है, जैमें वडे तादाद में उस्तादन शागिर्दन कोठाणन शिरकत कई है। एकता जो डी मल्हायो है ऐं उन में नंढड़ा ॿार एॾा ख़ुशि आहिनि जो ईद जे ॾींहं ते बि ख़ुशि न हूंदा आहिनि, छो जो ईदूं साल में 2-3 अचनि थियूं, पर ही जेका सकाफती ईद आहे उहा त साल में हिकु दफ़ो थी अचे। असां त धरती टीवी वारनि खे चऊं था त साल में को 2-3 ईदूं अहिड़ियूं प्रोग्राम करायो त जीअं ॿार पंहिंजी सकाफ़त खे सुञाणे सघनि। ऐं हीउ सकाफ़ती ॾींहुं बि जेको आहे सो हर साल जीअं असां हिन साल बि धाम धूम सां मल्हाए रहिया आहियूं। उन सिलसिले में अॼु असांजे स्कूल बंगल खान चांग में बि हिकिड़ो सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। सभिनी सिंध सान जो मान मथे आ टोपी अजरक वारन जो शान मथे आ टोपी अजरक वारन जो मान मथे आ। सिंध तमामु घणी पुराणी आहे, 5000 साल तहज़ीब पुराणी आहे। ऐं जेकॾहिं असां पंहिंजी सिंधी सकाफ़त ॾिसंदासीं त मोहन जे दड़े खां शुरू कंदासीं त उते केतिरी तहज़ीब हुई, केतिरी तालीम हुई। ऐं उन सां गॾो गॾु असांखे घुरिजे त सुठी तालीम ॾेई सिंध खे वधायूं ऐं ॿार पढ़ायूं जीअं सिंध वधे। कैमरामैन हसनैन राजभर, शमसुद्दीन राजभर, धरती टीवी।